शहीद करबला हज़रत इमाम हुसैन अहले बैत ऐं संदन जानिसारनि खे भेटा पेश करण लाइ रोड़ी जे क़दीमी मातमी जुलूस में शिरकत लाइ भिरिया सिटी, भिरिया रोड ऐं आसपास जे इलाइक़नि मां अज़ादारनि जा काफ़िला रोड़ी रवाना। रोड़ी जे क़दीमी मातमी जुलूस में समूरी सिंध मां अज़ादारनि जा काफ़िला रोड़ी रवाना थी विया। अज़ादारनि पारां रोड़ी वेंदे या हुसैन जूं सदा हई वई। न्यू सईदाबाद में एसएसपी मटियारी न्यू सईदाबाद शहर में निकिरंदड़ जुलूसनि जे रस्तनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते एसएसपी मटियारी मीडिया खे ॿुधायो त ज़िले में मुहर्रम दौरान सिक्योरिटी लाइ 1700 पुलिस अहलकार मुक़रर आहिनि। पुलिस अहलकार रेंजर्स दस्ता जुलूस में सिक्योरिटी जा फ़र्ज़ अंजाम ॾींदा, जॾहिं त न्यू सईदाबाद शहर जे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां मुलाक़ात करे खेनि इत्तेहाद तहत कमु करण ऐं हिक ॿिए जे अक़ीदनि जो ख़्यालु रखण जी तलक़ीन कई वई। कंडियारो ऐं भरपासे वारे इलाइक़नि में मातमी जुलूसनि ऐं मजलिस अज़ा जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां कंडियारो जी मरकज़ी इमाम बारगाह मां मातमी जुलूस बरामद कयो वियो, जेको पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे मुख़्तियारकार चौक ते पहुतो, जंहिं बाद जुलूस दौरान मजलिस अज़ा बर्पा कई वई। अज़ादारनि पारां जुलूस दौरान ज़ंजीर ज़नी कई वई। जुलूस में सिक्योरिटी लाइ पुलिस अहलकार तैनात कया विया, जॾहिं त अज़ादारनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई। रोड़ी जे मातमी जुलूस ते वेंदड़ अज़ादार गंबट भरिसां ट्रेन मां किरण सबबि ज़ख़्मी थी पिया। पीर वसण ऐं सराड़ी वासी 2 नौजवान ट्रेन मां किरी ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ गम्स अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ज़ख़्मी अज़ादारनि जी सुञाणप सराड़ी वासी आबिद ज़रदारी ऐं ठरी मीरवा वासी अली नवाज़ बुर्दी जे नालनि सां थी।